सिंध हुकूमत पारां सुभाणे खां नमन भर्ती थियल उस्तादनि खे ऑफर ऑर्डर जारी किया वेंदा। सूबाई वज़ीर सरदार शाह जो चवणु आहे त सुभाणे खां सिंध में नमन उस्तादनि खे ऑफर ऑर्डर मिलणु शुरू थी वेंदा। पाकिस्तान में पहिरियों दफ़ो हिक ई मरहले में सभ खां वधीक 50,000 उस्ताद भर्ती किया विया। तमामु वॾी कामयाबी आहे त बिना के सिफ़ारिश ऐं पैसनि जे 50,000 नौकरियूं ॾिनियूं आहिनि। सूबाई वज़ीर सरदार शाह जो चवणो त उस्ताद जी भर्ती में कंहिं बि उम्मीदवार खे का बि शिकायत आहे त मूंसां राब्तो करे। शाहिद मीरानी का तफ़सील मालूम कयूं था। शाहिद, आगाह कजो जिन उम्मीदवारनि IBA जी टेस्ट पास कई उस्तादनि जे लाइ उन्हनि खे सुभाणे खाणे ऑफर ऑर्डर ॾिना वेंदा। सिंध हुकूमत पारां सुभाणे खां नवनि भर्ती थियल उस्तादनि खे ऑफर ऑर्डर ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। सिंध सरकार पारां IBA जी टेस्ट पास कंदड़ PST ऐं JEST उस्तादनि खे सुभाणे खां ऑफर ऑर्डर ॾिना वेंदा। सिंध जे तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाह हिकु तक़रीब में ख़िताब कयो आहे। उन्हनि जो चवणो त सिंध सरकार सुभाणे खां जेके उस्ताद आहिनि उन्हनि खे ऑफर ऑर्डर ॾिना वेंदा। सूबाई वज़ीर जो इहो चवणो त पाकिस्तान में हिक ई मरहले में सभ खां वधीक भर्तियूं जेके आहिनि उहे सिंध हुकूमत पारां कयूं आहिनि। 50,000 उस्ताद जेके आहिनि जिन में PST ऐं JEST उस्ताद शामिल आहिनि उन्हनि जी IBA ज़रिए टेस्ट वरिती वई हुई ऐं 50,000 उस्ताद जेके आहिनि हिक ई मरहले में भर्ती किया विया आहिनि। हिन जो चवणो त पीपल्स पार्टी जी इहा तमामु वॾी कामयाबी आहे त बिना सिफ़ारिश ऐं पैसनि जे 50,000 नौकरियूं जेके आहिनि उहे ॾिनियूं वियूं आहिनि। उस्तादनि जी भर्ती जेकी आहे उहा मुकमल तौर ते मेरिट ते थी आहे। सूबाई वज़ीर जो इहो बि चवणो हुयो त कंहिं बि उम्मीदवार खे जेकॾहिं का शिकायत आहे त हू सिधी रीति मूंसां बि राब्तो करे सघे थो। ऐं इन वारे सां तव्हांखे इहो बि ॿुधायां त 5,000 खां वधीक उम्मीदवार अहिड़ा आहिनि जिन तालीम खाते जी जेका पारां जेकी भर्तियुनि लाइ IBA खां टेस्ट वरिती वई हुई उन टेस्ट में जेको सवालनामो ॾिनो वियो उम्मीदवारनि खे उन सवालनामे ते उन्हनि जा एतिराज़ हुआ ऐं काफ़ी अहिड़ा बि उम्मीदवार आहिनि जिन पंहिंजी लाॻापियल UCs खे जेको आहे हार्ड एरियाज़ में शामिल न करण ते एतिराज़ जमा कराया विया हुआ। तालीम खाते जे अख़्तियारनि स्पेशल सेक्रेटरी एजुकेशन जी सरबराही में हिकु आला सतही कमेटी बिठाई आहे। उन कमेटी वटि मजमूई तौर ते 5,000 जे लॻभॻि जेके एतिराज़ी आहिनि ऐं शिकायतूं आहिनि उहे उन्हनि वटि जमा थी चुकियूं आहिनि। काल्ह उन कमेटी पारां शेड्यूल बि जारी कयो वियो त उन्हनि उम्मीदवारनि जा जिन जा एतिराज़ आहिनि उन्हनि जा डिवीज़न वाइज़ जेके आहिनि एतिराज़ ॿुधा वेंदा। अॼु तालीम खाते जी सूबाई वज़ीर सरदार शाह पारां इहो ऐलान कयो वियो आहे त 50,000 खां वधीक जेके IBA टेस्ट पास कंदड़ PST ऐं JEST उस्ताद आहिनि उन्हनि खे सुभाणे खां ऑफर ऑर्डर ॾिना वेंदा। जी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ शाहिद।